बम्बई ॾखण हिंदुस्तान जे उलहंदे सामूंडी किनारे वारो मशहूर शहर ऐं बंदरगाह आहे, जंहिंखे हाणे मुंबई चवंदा आहिनि। इहो शहर भारत जो हिकु तमामु वॾो तिजारती, सनती ऐं मालियाती मर्कज़ आहे। हिन जी बंदरगाह तां कपा, चणा, तेली बिज ऐं मच्छी ॿाहिरियनि मुल्कनि खे मोकिली वेंदी आहे। बम्बई निहायत वॾो फिल्मी मर्कज़ पिणु आहे। इन खे भारत जो बॉलीवुड चवंदा आहिनि। मुंबई जी अहम तारीख़ी इमारतनि में रॉयल इंस्टीट्यूट ऑफ साइंस, गेटवे ऑफ इंडिया, पारसी टावर ऑफ साइलेंस, जसलोक हॉस्पिटल ऐं नेशनल हॉस्पिटल क़ाबिले ज़िक्र आहिनि। हिन शहर जी तारीख़ दिलचस्प आहे। हिन शहर जूं मौजूदा 7 मार्केटूं 7 जुदा जुदा ॿेटनि ते आहिनि। पोर्चुगीज़नि जे अचण खां अॻु इते मुसलमाननि जी हुक्मरानी हुई। हिते हिकिड़ी मशहूर दरगाह हाजी अली रहमतुल्लाह अलैह जी आहे। हिते हर साल सालियानो उर्स थींदो आहे। शहर में जामा मस्जिद पिणु आहे, जेका 1902 ईस्वी में तामीर थी हुई। साल 1843 में जीअं अंग्रेज़नि सिंध फतह कई, तीअं सरकारी टपाल आणण ऐं नेण लाइ हिकु नंढिड़ो जहाज़ बम्बईअ खां कराची ईंदो हो, जंहिं में थोरा मुसाफ़िर बि चाढ़ींदा हुआ। विरागे खां पोइ सिंध मां लॾे वियल तमामु घणा सिंधी हिंदू बम्बईअ में आबाद आहिनि, जिन जो तादाद 2 लख खां वधीक आहे। इन्हनि सिंधी ॿोली ऐं सक़ाफ़त खे बचाइण लाइ उदयपुर, कच्छ में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी ऐं दिल्लीअ में सिंधी अकेडमी क़ाइमु करे सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां पंहिंजी मुहबत जो भरपूर इज़हार कयो आहे। उन खां सिवा बम्बईअ में जसलोक हॉस्पिटल ऐं नेशनल हॉस्पिटल उन्हनि सिंधियुनि जूं वॾियूं इस्पतालूं आहिनि। मुंबईअ जो उल्हासनगर वारो इलाइक़ो इन्हनि सिंधियुनि जी ख़ासि वसंदी आहे। उते जा सिंधी बम्बई यूनिवर्सिटीअ में सिंधीअ जो अलॻि शोबो क़ाइमु करे सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत करे रहिया आहिनि।